जी बिल्कुलु नादरीन, ई झोल लॻ जेको सो ॻोठ बख़्शण वासी टालपुर आहिनि। 6 भेणियूं जिन जो जेको सो संदनि अज़ीज़नि पारां जेको सो खेनि फोती ॼणाए ज़मीन जो खाता तब्दील कराइण वारो जेको सो मामिलो आहे, हीउ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सो नादरा जो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे, जेके जेको सो 6 भेणियूं आहिनि ॻोठ बख़्शण टालपुर वासी, जिन खे जेको सो हुननि मोइल ॼणाए उन्हनि जा शनाख़ती कार्ड ब्लॉक करे छॾिया आहिनि ऐं जेको सो ब्लॉक करण बैदि जेको सो उन्हनि जी जेके ज़मीन जा खाता आहिनि उहे पिणु तब्दील कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीउ जेको सो ॻोठ बख़्शण टालपुर वासी जवाई टालपुर आहे, जंहिं पारां जेको सो अदालत सगोरी में केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण में हुन मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त हू गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको वज़ीफ़ो हुई उहो वठंदड़ ई, जंहिं बैदि अचानक वज़ीफ़ो बंदि थी वियो ऐं खेसि ॿुधायो वियो त हुनजो रिकॉर्ड नादरा में मुइल में फ़ौत थियण वारी तस्दीक पई थिए। नादरा मां जो फ़ौत थियण वारो जेको सो तस्दीक पियो थिए, जंहिं बैदि उहो जेको सो तस्दीक करण जे लाइ नादरा पहुती, जिते खेसि ख़बर पई हुन समय ते जेके 6 भेणियूं ॿियूं आहिनि उन्हनि खे पिणु जेको सो नादरा जे रिकॉर्ड में मुइल ॾेखारियो वियो आहे। जंहिं बैदि इहो पिणु इंकिशाफ़ थियो त खेनि मुइल ॾेखारे संदन जेके वालिद जी ज़मीन हुई, संदन वालिद जे तरफ़ां बख़्शण जे तरफ़ां जेका ॾिनल हुई 14 एकड़ जेका हुनजी भेणनि खे जे हिसे में अचणी बनी, उहा संदन अज़ीज़नि जे तरफ़ां जेको सो उहा फेराई वई आहे, जंहिंमें जेको सो जिवाई तोड़े उनजी भेण जेका ॿी ख़ानज़ादी आहे, उन सां गॾोगॾु जेका साराणी आहे, उन सां गॾु जेका रशीदा आहे ऐं ॿियूं भेणियूं आहिनि, उन्हनि पिणु जेको सो दायो आहे। ऐं जॾहिं जवाई कोर्ट में इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त हुननि सां वॾो जेको सो ज़ुल्म थियो आहे। हिन जी जेका असां वालिद तरफ़ां 14 एकड़ बनी जेका असां 6 भेणनि जे नाले ते थियणी हुई ऐं हीअ इन आसिरे में हूं त वक़्त जे हिसाब सां ऑटोमेटिक उन्हनि जा जेके अज़ीज़ आहिनि उहो खातो तब्दील कराए उन्हनि जे नाले ते कराईंदा, पर उन्हनि खातो उन्हनि जे नाले ते कराइण बजाए जेको सो रिकॉर्ड में जाली नमूने सां उन्हनि खे जेको सो मुइल ॼणाए ऐं जेको सो ज़मीन जा खाता फराए वरिता आहिनि। जंहिं बैदि हिन जी अहिड़ी दांह बैदि जेको सो हिननि जेको सो कोर्ट सगोरी दर खड़कायो, जंहिं बैदि जेको सो कोर्ट सगोरी हिन मामले खे जेको सो नादरा अॼु जेको सो गॾोगॾु कोर्ट सगोरी जेको सो हिन मामले ते 6 भेण खे फोती ॼणाइण तां जेको सो नादरा समेत यूसी सेक्रेटरी जंहिं जेको सो हिन भेणियुनि जो जेको सो फ़ौत थियण वारो जेको सो सर्टिफिकेट जारी कयो, उन्हनि खे पिणु जेको सो ईंदड़ तारीख़ ते तलब करे वरितो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त जेको सो आला अख़्तियार नोटिस वठनि, नोटिस वठी हिननि जो जाली नमूने सां जेको सो हिननि खे मुइल ॼणाए जेको सो शनाख़ती कार्ड ब्लॉक कराइण वारो जेको अमल आहे उहो ख़तमु कयो वञे, हिननि जा शनाख़ती कार्ड बहाल कया वञनि, गॾोगॾु जेको हिन जो ज़मीनी खातो आहे उहो पिणु बहाल कयो वञे। जी।